तमाची कींझर किनारे आयो जाम तमाची कींझर किनारे यारो जाम कुल्हेते यारो जाम कुल्हेते मच्छियों प्यो मारे आयो जाम तमाची कींझर किनारे आयो जाम तमाची कींझर किनारे यारो जाम कुल्हेते यारो जाम कुल्हेते मच्छियों प्यो मारे आयो जाम तमाची। समय घराणे जे हाकिम ॼाम तमाचीअ जे ॾींहंनि में कींझर ढंढ ते के मुहाणा रहंदा हुआ। संदन वटि न की अॼियल जायूं हुयूं न वरी वटनि को माल ऐं असबाब हो। उथण वेहण खाइण पीअण सभु हूंदो हुन फ़क़ति ॿेड़ियुनि ते। मर्द माण्हू मॾ मकड़ा मोड़े या बांदियुनि ते वेही मच्छियूं मारे रछनि जा रछ कुल्हनि ते ढोए आणे मियाणियुनि ते ढेर कंदा हुआ। मुहाणियूं वरी मच्छियुनि खे खारियुनि में खणी वाटुनि ते वञी वेहंदियूं हुयूं जिते उन्हनि खे चीरे ॿेरा ॿेरा करे गिराकनि खे विकिणंदियूं हुयूं। संदन ॿार निंधण खां थियो सारो ॾींहुं लुधड़नि वांगुरु पाणीअ में पिया तुड़गंदा हुआ। भला जंहिंजो राति ॾींहुं वहिंवारी खिखियुनि सां तन वटि अछाई उजराई किथां आई। वटनि गंद जा गुदाम लॻिया पिया हूंदा हुआ। केर जो संदन भर में वेही सघे। कज़ा सां जे कंहिं कम वक़्त जो पांध संदन पांध सां लॻी वियो त बदबू बिन न लहे। जहिड़ा हुअनि जिस्म गंदला तहिड़ा हुअनि हॾ हीणा। मुहांडनि में अहिड़ा कारा ऐं कोझा हुआ जो ॾिठे किरहत वठियो वञे। मगर वटनि हिकु नींगर हुई जंहिंजी सूंहं जी कहिड़ी साराह कजे। शिकल शबीह तोड़े हलत चलत में मुहाणी हूअ मूर न हुई। वेतर सफ़ा अमुल माणिक हुई। मुंहं मां अहिड़ो त नूरानी हुस्न पियो टिमंदो हुअसि जंहिं करे खेसि सॾींदा ई नूरी हुआ। सूनूरी हुई ज़ात छा नाम छा इश्क कींझर हुयो जार छा जाम छा। सुहनूरी हुई ज़ात छा नाम छा इश्क कींझर हुयो जार छा जाम छा। इश्क तशखीस आए इश्क तज़ीम इश्क तशखीस आए इश्क तज़ीम आसिको इश्क जो खास छाम छा आसिको इश्क जो खास छाम छा। इश्क कींझर हुयो जार छा जाम छा। सिज मुस्लिम किथे चंद काफिर किथे सिज मुस्लिम किथे चंद काफिर किथे कहन जातो तेरे मान ऐं राम छा कहन जातो तेरे मान ऐं राम छा। इश्क कींझर हुयो। ॼाम तमाची शिकार जो निहायत शौक़ीन हूंदो हो। हिकु दफ़े जीअं ॿेड़ीअ में चढ़ी कींझर ढंढ जो सैर पे कयाई तीअं ओचितो संदसि नज़र वञी नूरीअ ते पई। नूरीअ जे नेणनि में अहिड़ो त को जादू हो जो खेसि ॾिसंदे ई ॼाम खे मोहे वियो। जॾहिं मोटी महिलात में आयो तॾहिं खेसि कुझु बि न थिए वणियो। खेसि खां नूरीअ जे नाज़ ऐं हुस्न जी झलक आराम खसे वरितो। आख़िरनि ज़ात पात जा वहम फिटा करे नूरीअ जे माइटनि खे सॾाए खाइनि संदन संग घुरियाई। मुहाणनि जी त अलाह ॿुधी सो वॾी ख़ुशीअ सां क़बूल कयऊं। पोइ त शादमाना थी विया। खज़ाननि जा दरवाज़ा खुली विया। सोन ऐं रुपी जूं रांदियूं लॻी वयूं। हज़ारनि जा हीरा ऐं लखनि जूं लालूं लुटिजी वयूं। मुहाणनि जो बि वक़्तु वरी वियो। संदन मथां ढलूं ऐं महसूल मिड़ई माफ़ करे छॾियईं ऐं सारे कींझर ढंढ मथां भाग भुलिजी पियो। आख़िर ॼाम नूरीअ जे ॿांह में ॿीड़ो ॿधी आणे खेसि राणियुनि जी बि राणी कयाईं। महिलात में साणसि ॾाढा संज कंदो हो। कॾहिं कॾहिं त संदसि मोहबत में अहिड़ो मस्तु थी वेंदो हो जो मूर्छल खणी बीही मथांसि हणंदो हो। कंहिं वक़्तु त खेसि साण करे कींझर में मच्छीअ जो शिकार पियो कंदो हो। नूरीअ खे एॾी ओज ते ॾिसी वटि सवें सलामीअ ते ईंदा हुआ। ख़ुदि समियूं
जे हथ में पयूं छिजंदियूं हुयूं। तनखे बि संदसि अॻियां सीस निवाइणो पवंदो हो, पर अहिड़ी सुहाग हूंदे बि नूरीअ जो मन त न वधियो। जे नाज़ हुस त न्याज़ जी बि मजस कमी कान हुई, कीरब ऐं गाह जी त बूह बि कान हुयसि। ॼाम खे हमेशह ईअं ई पई चवंदी हुई त आऊं एबन भरी मिसकीन मुहाणी आहियां, पंहिंजा वड़ करे मूं नीच खे नवाज़ियो अथई। शाल धणी कंदो जो तुंहिंजे नींहं जो निभाउ थींदो। चवनि था त हिक भेरे ॼाम तमाचीअ जी दिलि चाहियो त नूरीअ जे न्याज़ ऐं निवड़त जी परख लहां, सो हवेलीअ ते चवाए मुकाईं त अॼु शाम जो सभई सही संभरी वेहिजो, पोयां अव्हां मां जंहिंखे चित चाहियुमि तंहिंखे पाण सां गॾु गाॾीअ चाढ़े घुमाइण वठी हलंदुसि। हीउ न्यापो सुणी समियूं सींध सुरमा करे पाण खे सींगारे वेठियूं ऐं हर हिकु ईअं पिए सम्झो त ॼाम मूंखे नवाज़ींदो। नूरीअ न को कयो हो हार, न को सींगार, उबतो पंहिंजो अबाणो वॻो ओढे निमाणी थी वेही रही। ॼाम मुक़ररु वक़्त ते हवेली अंदरि घिड़ी आयो। समियूं ऊचा ॻाट करे संदसि आज्ञा लाइ अॻिते वधियूं ऐं नाज़ नखरा करे खेसि रिझाइण लॻियूं, पर वरियो कुझु बि कीन। नूरीअ त कंधु हेठि करे निठाईअ सां पिए निहारियो। ॾिसण शर्त ॼाम वधी वटसि वियो ऐं ॿांह खां वठी वञी गाॾीअ में चाढ़ियाईंसि। राति जो जॾहिं घुमी फिरी घर मोटिया तॾहिं सभिनी राणियुनि जे रूबरू खेसि पंहिंजी पटराणी पधिरो कयाईं। हिन किसे में समायल तमसील हिन सुर में शाह वरी बि उन उल्टी तलब जी उपटार कई आहे जंहिंजो ज़िक्र सुर मूमल राणे में अॻे ई कयो वियो आहे। तफ़ावत रुॻो हीअ आहे जो नूरीअ खे मूमल वांगुरु ज़ाहिर ज़ीनत का बि कान्हे, न अथसि हसब, न नसब, न माल, न असबाब, न हार, न सींगार, जॾहिं त मूमल राजकुमारी आहे ऐं नूरी महकी धीउ आहे। मगर अंदरि आईने खां बि ओझल अथसि। मूमल हठ में पई छिजे ऐं कंहिंखे बि पाण जहिड़ो नथी सम्झे। नूरी पंहिंजो पाण पसी लॼ में पई लिके। अहिड़ी मेरी माणक ॾे इशारो कंदे रूमी मसनवीअ में चयो आहे त हूअ गुलाब जो गुल आहे, मतां खेसि रतु सॼो अथई। हूअ इलाही अकुल में मस्तु आहे, मतां खेसि मुतवाली सॼो अथई। दुनिया भल त अहिड़े अमुल माणक ॾे नफ़रत जी नज़र सां निहारे, मगर ख़ुदा जो दिलनि जो दानाव आहे सो मंदसि मुफ़्तून आहे। इन अल्लाह जमील युहिबुल जमाल, यानी ख़ुदा ख़ुदि सुहिणो आहे ऐं सूंहं ते आशिक़ आहे। जे इंसान जे अंदर में सूंहं ऐं सुर्त आहे तंहिंखे पाण ई ॻोल्हे फ़ोले वञो पंहिंजी हंज में विहारे। जेॾांहुं नाहे गुमान तेॾांहुं सॼण साम्हूं। समियूं कर सींगार समा असुल राजपूत घराणे खां हुआ। 1053 ईस्वी धारे जॾहिं सिंध सूमरनि जे हथ में आई तॾहिं हू समन खे ॾाढो सताइण लॻा। उन करे केतिरा ई समा सिंध छॾे कच्छ ॾांहुं लॾे विया। उते 1320 ईस्वी धारे पंहिंजो राज खड़ो कयाऊं। अॼु ॾींहं ताईं संदन पोयां जे पाण खे जाड़े जा सॾाईंदा अचनि था। उहे कच्छ ते हुकूमत कंदा अचनि था। बाक़ी समा जे सिंध में रहिया तन सभिनी इस्लाम क़बूल कयो। 1333 ईस्वी धारे अलाउद्दीन खिलजीअ सूमरनि जी पाड़ पटे फिटी कई ऐं ठठो पंहिंजे गादीअ जो हंधु मुक़ररु कयाऊं। जॾहिं त ॼाम उन्हड़ हिन घराणे जो पहिरियों हाकिम हो। खांइसि पोइ संदसि भाउ ॼाम जूणू गादी नशीन थियो। सिगो ई फेरोज़ तुग़लिक सिंध ते काहे आयो ऐं ॼाम जूणे ऐं संदसि भाइटे बाबीने खे नज़रबंदि करे दहलीअ वठी वियो। पोइ हुकूमत जो वाॻू संदसि ॿिए भाइटे तमाचीअ जे हथ आयूं, पर हिन तुग़लिक घराणे जे बरख़िलाफ़ बग़ावत करे पाण खे ख़ुदि मुख़्तियार कयो। ॼाम तमाचीअ खां पोइ 10 ॿियनि ॼामनि हिक ॿिए जे पुठियां हुकूमत कई। उन्हनि मां ॼाम नंदो मशहूरु ऐं जिब्रू हाकिम थी गुज़रियो आहे। ॼाम फेरोज़ आख़िरी हाकिम हो। हिन 1520 ईस्वी धारे शाह बेग अरगून कंधार जे अमीर खां शिकस्त खाधी ऐं खांइसि पोइ सिंध में अरगून घराणे जी हुकूमत शुरू थी।
कींझर ढंढ ठटे ऐं झिरकनि जे विच में हेलाया टकरीअ जे हेठां आहे आस पास घाटा ॿेला लॻा पिया अथसि। चवनि था त जाम तमाचीअ हेलाया टकरीअ ते कालीशान माड़ी अॾाई हुई जिते शिकार करे वञी आराम कंदो हो ऐं कॾहिं कॾहिं नूरीअ खे बि उते वठी वञी साणसि रिहाणियूं कंदो हो। उहा माड़ी हाणे फिटी वई आहे मगर संदसि निशान अञा ज़ाहिर आहे। नूरी जाम तमाची पेश कजे इन दास्तान के सिंध जे सरमोड़ शाइरनि जे सरताज मुर्शिद लतीफ़ सरकार पंहिंजो पूरो सुर कामोड अर्पियो आहे, जंहिंमें हिकु बादशाह जाम समय जे हिकु किखियुनि हाणे मुहाणीअ सां मन मोहजण जो सरबस्तो अहवाल बयानु कयो वियो आहे। अॼु बि कींझर ढंढ जे विच में ॿिन्ही जी मज़ार मौजूदु आहे जिते केतिरा ई सियाह कींझर घुमण वक़्तु लांचुनि ऐं ॿेड़ियुनि ते चढ़ी वञी नूरीअ जी मज़ार ते पहुचनि। हिन मुंहिंजे हाल जी तोखे सभु परख कारण रब लख मता मांगर मटिए मांगर मटिए मता मांगर मटिए खाज जनी जो